बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, असांजे सथ जा साथी दोस्तों, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे हुजो ख़ुशि आबाद हुजो, सदाई मुरकंदा रहो। दोस्तों, तव्हां दोस्तनि जे भरपूर सहकार सां ऐं अॻिते जे लाइ बि सहकार जी उमेद त असांजो चैनल जा 1000 सब्सक्राइबर कंप्लीट थी विया आहिनि। तव्हां दोस्तनि जा लख लख थोरा, तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं जो तव्हां असांखे भरपूर मोट पिया ॾियो ऐं इहा ई उमेद पिया रखूं त अञा वधीक मोट ॾींदव, अञा वधीक असांजी हिमत अफ़ज़ाई कंदव। असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि वास्ते वारनि खे शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कराईंदा त तव्हांजा लख लाइक, लख थोरा ऐं असां बि भरपूर उत्साह सां अञा वधीक बहितरीन किस्सा तव्हांजे ख़िदमत में पेश कंदासीं। दोस्तों, हलूं था कहाणीअ जी तरफ़। अलफ़ लैला सीरीज़ क़िस्तूं 17 तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। मूंखे कवी उमेद आहे त तव्हां भरपूर इंजॉय कयो हूंदो, भरपूर इंजॉय कयो ऐं इंशा अल्लाह मूंखे इहा उमेद आहे त ईंदड़ किस्सा उन्हनि खां बि वधीक दिलचस्प हूंदा ऐं तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। दोस्तों, 17 क़िस्तूं तव्हांजे अॻियां असां पेश कयूं आहिनि। अॼु उन सिलसिले जी 18वीं क़िस्त तव्हांजे अॻियां। दोस्तों, 3 कलंदरनि पंहिंजो किसो कंप्लीट कयो, पंहिंजो किसो ॿुधाइनि। असुलु किसो हुयो इहो हमालीअ जो ऐं 3 भेनरुनि जो। जंहिं हमालीअ खे पाण वटि वठी आयूं, वरी उते 3 कलंदर बि आया। वरी उते बादशाह ख़लीफ़ो हारून रशीद पंहिंजे वज़ीर ऐं पंहिंजे जलाद सां गॾु आम वेस में, आम माण्हूअ जे रूप में उहो बि अची उते वेठो। ऐं जॾहिं उन्हनि हिते रंग ॾिठो, अजीब रंग ॾिठुनि, त पोइ हिननि खां पुछियुनि त तव्हां ॿुधायो त तव्हांजो किसो छा आहे। पहिरियों 3 कलंदरनि पंहिंजो किसो पेश कयो, जेको असां तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। हाणे 3 कलंदरनि जॾहिं किसो पेश कयो त हाणे बादशाह हिननि खे पंहिंजे दरबार में, ॿिए ॾींहं ते बादशाह पंहिंजे दरबार में घुरायो, कलंदरनि खे बि बादशाह पंहिंजे दरबार में घुरायो। पोइ बादशाह हुननि खे चयो त मां तव्हांजो किसो ॿुधो आहे। हुननि बि सुञातो त बराबरि ख़लीफ़ो हुयो, जेको आम माण्हुनि जी वेस में हुयो। सो तव्हां डिॼो डपो न, तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो किसो छा आहे। 3 कलंदरनि त किसो ॿुधायो, हाणे तव्हां पाण भेनरूं जेके आहियो, जेको उते कयो पियूं, उते अकेलियूं रहो थियूं, त तव्हांजो किसो छा आहे। हाणे ख़लीफ़े जो हुकुम हुयो त हुननि खे टियूं तिवान जी ज़रूरत न पई। हाणे वॾी भेण जेका हुई, उहा वॾी भेण साम्हूं थी, उन चए त अमीरुल मोमिनीन, पहिरियों किसो तव्हांखे मां पंहिंजो थी ॿुधायां। मुंहिंजो किसो ॾाढो अजीब ऐं ग़रीब आहे। हे जेके तव्हां उते ॿकारियूं कुतियूं ॾिठियूं, तव्हां मूं वटि राति हुयो, जिन कारनि कुतियुनि खे मां मारियां पई, वरी मारियान बि पई, वरी चुमियूं बि ॾियनि पई, ॻोढ़ा बि उघान पई। हक़ीक़त में इहे जेके ॿकारियूं कुतियूं आहिनि, इहे मुंहिंजूं सॻियूं भेनर आहिनि। मां ऐं इहे 2 कुतियूं, इहे 2 कुतियूं मुंहिंजूं सॻियूं भेनर आहिनि। असां 3 सॻियूं भेनर हिकिड़े माउ पीउ हुआसीं। ऐं ही जेके 2 ॿियूं आहिनि, जंहिंमां हिकिड़े जे जिस्म ते तव्हां मार जो निशान ॾिठो, धकनि जो, ऐं ॿी जेका बाज़ार में हमालीअ सां गॾु वई सामान वठणु, इहे बि मुंहिंजूं भेनर आहिनि। पीउ साॻियो आहे पर माउ ॿी आहे। बाक़ी ही जेके कुतियूं आहिनि, इहे असुल में मुंहिंजूं सॻियूं भेनर। अमीरुल मोमिनीन जॾहिं असांजे पीउ हीअ दुनिया छॾी लाॾाणो कई, त बाबे जी जेका मिल्कियत हुई, उहा असां पाण में विरहाईसीं।
असां भेनरुनि सभिनी पाण में विराईसीं, हर हिक खे पंहिंजो पंहिंजो हिसो मिलियो। कुझु ॾींहं गुज़रिया त असांजी जेका माउ हुई उहा माउ बि असांजी गुज़ारे वई। असांजी माउ गुज़ारे जो वई त असांजी माउ 3000 दीनार छॾे वई। उहे अम्मा जी मिल्कियत हुया। अम्मा 3000 दीनार छॾे वई। असां पाण में 3 भेनरूं हुयूंसीं। ही त बस सॻियूं माना ॿी मामा हुयूं। त अम्मा वारा जेके 3000 दीनार हुया उहे असां टिनी खे हर हिक खे हिसे में 1000 दीनार आया। अम्मा वारा बि असां वरी पाण में विरायासीं हिक करा करे। मां इन्हनि खां नंढी आहियां। मुंहिंजे भेनरुनि वटि जॾहिं पैसो थियो, पंहिंजे मर्ज़ीअ वारियूं थियूं, त मुंहिंजे भेनरुनि शादी कई पंहिंजे मर्ज़ीअ सां शादी कई। कुझु टाइम शादीअ में रही। पोइ हिननि जा जेके मुड़ुस हुया उन्हनि वापार जी इरादो कयो त वापार कयूं भला। मुंहिंजे भेनरुनि वटि पैसा हुया, सो हुननि पंहिंजे ज़ालुनि खे चयो त ॾियो पैसा त वापार कयूं। हर हिक भेण 1000 दीनार पंहिंजे मुड़ुस खे ॾिनो। हिननि सामान सड़ो वरितो। सामान वठी ऐं जंहिं ॾींहुं वञनि पिया त हे बि उन्हनि मुड़ुसनि सां गॾु वई। मुंहिंजो ख़्यालु न कनि त हिनखे अकेलो छॾियूं था वञूं। पंहिंजे मुड़ुसनि सां गॾु वापार जे बहाने सां निकिती। 5 साल गुज़री विया। ये ॿार हुया, का ख़बर न हुई त किथे छा हाल अथनि, वापार कमाइनि, नुक़सान में विया, ख़ुशि आहिनि, ॾुखिया आहिनि, का ख़बर कान पई। पोइ मूंखे ख़बर पई त हिननि जे मुड़ुसनि जेको बि सामान वरितो हो उहो समूरो माल ईअं उॾाए छॾियो माल ऐं सफ़ा सुञा ठाठा थी विया। खाइण में आज़ुर्त। हुननि छा कयो जो ज़ालुनि खे उते छॾे परदेस में ॿई निकिता। मोह करे ज़ालुनि खे ॿुधाइनि ई कोन, ॿई हलिया विया। हे परदेस में अकेलियूं सुञ, मुड़ुस सुञा थी हिन खे छॾे विया। 5 साल गुज़रिया। तव्हांखे ॿुधायमि मूंखे का इहा ख़बर न हुई। मूंखे त इहा पोइ ख़बर पई। 5 सालनि खां पोइ मुंहिंजी जेका वॾी भेण हिकिड़े ॾींहुं फ़क़ीरनि जे रूप में फाटल कपिड़ा, वार मेरा बभूत वार, मुंहं मोहंडाई मटियल, मुंहिंजी वॾी भेण मूं वटि आई। हालत ॾाढी ख़राबु। मां जो ॾिठो, मां सम्झो का फ़क़ीराणी आहे, मां ख़्यालु ई न कयो। पर हुन मूंखे सुञातो। मूंखे जो अधी कई, मां जो ॾिठो, अड़े हे त भणा मुंहिंजी भेण। मां चए तो छा हाल पंहिंजा करे छॾिया आहिनि, छा हाल कया थी, केॾो मुड़ुसनि ते बांवर हुयो। हाणे सुठो आहे, शादी त करणी ही, पर कीअं मुड़ुसनि जे पोयां लॻऊं। तव्हां मुंहिंजो ख़्यालु कयो त अकेली भेण खे छॾियूं थी वञूं। हेॾो टाइम थियो त का मुंहिंजी ख़बरचार वतव त जेरी आहे, मरी वई, काॾे वई। हे जो तव्हांजा मुड़ुस हेॾा कमाइण विया, तव्हां पाण उन्हनि सां गॾु, हे छा हाल आहे तव्हांजो। हे हिन महिल ही कहिड़ी पोज़ीशन में आहे तूं, ही काॾे वियो पैसो, काॾे विया तुंहिंजा मुड़ुस। चई त अदी गुज़िरियल वक़्त जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हिन महिल तोसां कयां, कहिड़ो फ़ाइदो पवंदो। बसि ईअं सम्झो त असांजे तक़दीर में को अदी इहो लिखियलु हो, असांजी क़िस्मत में को इहो लिखियलु। वरी बि भेण हुई,
मां हिनखे हमाम में मोकिलियो त वञी वञी विंझ। पाइण जे लाइ पंहिंजा भला कपिड़ा ॾिनामांसि। वेठी मां चयोमांसि अदी भेण आहे मुंहिंजी, बाबे अम्मा जी निशानी आहे, ॾुखियो वक़्तु तो ते आयो आहे। मूंखे जेको तव्हां हर कंहिं विरहायो हो, तव्हांखे बि पंहिंजा हिसा मिलिया, मूंखे बि तव्हां पाण ओतिरो हिसो ॾिनो। पर रब जो शुकुर आहे, मुंहिंजे माल में रब साईं बरकत विधी। ॾिसी थी त मां केॾो सुकून सां पइजी रहां ऐं मुंहिंजो वक़्तु ॾाढो भलो पियो थो गुज़रे। पर हाणे जहिड़ो मुंहिंजो हाल आहे, भेण आहे मुंहिंजी, तूं बसि मूंसां गॾु रह। असांजे खाइण लाइ गंज की भेण मूंखे दुआऊं पई करे, रही मूंसां भेण। मां तमामु पंहिंजो नेकी नतीअ सां पंहिंजे भेण सां हलां पई। सॼो साल हिते गुज़री वियो, भेण मूं वटि रहे पई। पर हाणे वरी इहो आहे त पुछियोमांसि ॿी भेण जो, चई का ख़बर कान्हे। हाणे ॿी भेण जी असांखे लूंझ लॻी पई। हीअ त भला अची मूं वटि थानी थी, हाणे ॿी भेण वीचारी अलाए कहिड़े हाल में। सम्झां पई त उन सां बि मुड़ुसु इहो कयो हूंदो, पर अलाए वीचारी काॾे वई। रब जी कुदरत कुझु ॾींहं गुज़रिया त मुंहिंजी उहा भेण बि साॻियो ई फ़क़ीरनि हाल में ॿेरा कपिड़ा हुजनिसि अची मूं वटि पए। मां पंहिंजी पहिरीं भेण खां वधीक, छो जो हिन जो मां घणो इंतज़ारु कयो हो, मां हिन सां ॾाढो भलो हलियसि। मां चयो अदी हाणे तव्हां बि मूंसां रहो, हीअ बि रहे थी, तूं बि हाणे मूंसां रह। हे रहनि पियूं, मूंखे जेका पंहिंजो मिल्कियत हुई, मां मिल्कियत में वरी हिननि खे ॿिन्ही भेनरुनि खे हिसेदार कयो, पंहिंजे ॿिन्ही भेनरुनि खे। तॾहिं तव्हांखे मथां लॼ थी मूंखां घुरंदे, तंहिंजे करे हीउ तव्हांजो ईअं सम्झो तव्हांजो हिसो आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां खाओ खपायो। चई कुझु टाइम गुज़रियो त हिन ॿिन्ही भेणुनि हिकिड़े ॾींहुं आई मूं वटि, जे अदी तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। चयो अदी असां पाण में सलाह कई आहे त ज़िंदगी त का ख़बर कान्हे त अलाए केतिरी आहे ज़िंदगी, डिघी सरण आहे, कीअं इहो ज़िंदगी गुज़रंदी, सो असां चाहियूं थियूं त असां शादी कयूं। मां चयोमांसि तव्हां मुंहिंजी अखियुनि जी तारा आहियो, पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवांव त धकु बि खाई वेठियूं आहियो, धकु बि खाई वेठियूं आहियो ॿई ॼणी। सो हिन महिल छॾियो हिन ॻाल्हि खे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त को चङो को नेक माण्हू मिलणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे हिन महिल। सो मुंहिंजी जेकॾहिं सलाह मञो त इहो ख़्यालु तव्हां पंहिंजे दिलि मां कढी छॾियो। वॾी ॻाल्हि शादीअ जो तव्हां तजुर्बो बि त कयो आहे न, धकु बि त खाधो अथव न। माण्हुनि जा हाल इहे अथव, माण्हुनि तव्हां सां मिल्कियत जे लालच ते शादी कई, माल उॾाई, कुर्ब ॾिनुनि, जेॾी महिल ॾिठुनि त माल जो ख़तमु थी त तव्हां हथ कढी अलाए काॾे हलिया। सो मां सलाह इहा ॾींदीसांव त तव्हां शादी न कयो। पर हिननि मुंहिंजी ॻाल्हि न मञी, हिननि जो ज़िद इहो त न दी असां चऊं थियूं त शादी कई। मां चयोमांसि नदी जे मूंखां पुछियो थियूं त मां तव्हांखे सलाह कान ॾींदुसि, मां तव्हांखे शादीअ जी सलाह न ॾींदुसि। बाक़ी ज़िंदगी तव्हांजी आहे, मर्ज़ीअ जी मालिकियाणियूं आहियो। मूंखां जे पुछियो थियूं त मां तव्हांखे सलाह इहा ई ॾींदुसि त शादीअ जो ख़्यालु दिलि मां कढी छॾियो। पर चई त हिननि ॿिन्ही मुंहिंजे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु माण्हू पसंदि कया, शादी कया। मां पंहिंजे माल मां हिननि ॿिन्ही खे जेतिरो थी सघियो त मां ॾाज ॾिनो, ॾाज ॾिनो, तोहफ़ा सूखड़ियूं, मतिलबु मां पंहिंजी ॿिन्ही भेनरुनि खे वरी ॾिनो।
ॿई भेनरूं शादी करे पंहिंजे मुड़ुसनि सां वयूं हली। चवां पई त भला अलाह करे माना हाणे नसीब भलो थिए न। कुझु टाइम गुज़रियो, मूंखे का भेनरुनि जी ख़बर न, दुआ इहा पई घुरंदी हुअसि त अलाह कंदो त भला हाणे हिननि खे मुड़ुस भला मिलिया हुजनि। सॼी दुनिया हिकु जहिड़ी न आहे, थी सघे थो हाणे के हिननि खे भला मिलिया हुजनि, पर हिननि जी का क़िस्मत अहिड़ी हुई, हे मुड़ुस बि हिननि खे ठग मिली आहे। जेको हिननि वटि माल मिल्कियत हुयो, आस्ते आस्ते करे उहो हिननि खां कढंदा कढंदा सफ़ा जेॾी महिल ॾिठनि ते सुञूं ठाठ आहिनि, हाणे हिननि वटि कुझु कोन्हे। हिननि ॿिन्ही खे छॾे ॿई मुड़ुस वरी विया हलिया। मुड़ुस जो वियनि हलिया, पाण बि थी वयूं सुञूं, वरी इहे ॿई साॻियूं बुछड़नि हालनि में अची मूं वटि पहुती। जीअं आयूं अची मुंहिंजे पेरनि ते किरियूं, रोअण लॻनि, रोअनि बसि अधी तूं बसि ईअं सम्झ असांखे माउ जी जाइ ते, असां तुंहिंजी दिलि रंजाईसीं, असां तुंहिंजो चवणु कोन कयोसीं, असां बेअकुलाई कईसीं, बसि असांखे माफ़ी ॾिए, असांजे दिलि में जेको रंज अथई त दिलि मां रंज कढ। हीअं असांखां नंढी पर अकुल में बराबरि तूं असांखां वॾी आहे। असांजे तुंहिंजो चवणु कयूं हा त एॾियूं बुछड़ियूं कोन थियूं हा। हाणे बसि असां तौबह कईसीं, असां वरी जे अधी तोसां का शादीअ जी असां ॻाल्हि करे वञूं। बसि कहिड़े मुंहं सां असां तोखे चऊं, अॻ में बि तुंहिंजा असां ते थोरा आहिनि, हाणे ईअं सम्झ असांखे तूं पंहिंजियूं नौकिरियाणियूं या बानियूं करे तूं असांखे रख, असां तुंहिंजो नीमक पई खाईंदेसीं। मां चयोमांसि नदी तव्हां इहो छा थियूं चओ, तव्हां मुंहिंजियूं भेनरूं आहियो, मूंखे केरु आहे हिन दुनिया में तव्हां खां सवाइ ॿियो केरु आहे भला? छा बि आहियो पर मुंहिंजियूं भेनर त आहियो न, ॿियो भला मुंहिंजो केरु आहे? मां उथियसि, ॿिन्ही भेनरुनि खे भाकुर पातमि, चुमियूं ॾिनमि। मां चयोमांसि त तव्हां दिलि में न कयो, लॼी ॿॼी न थियो, बसि भला इहा बि का क़िस्मत जी ॻाल्हि हुई। वेंजारे सेंजारे वरी हिननि खे लटा कपिड़ा मां हिननि खे ॾिना। तव्हां घर जूं मालिकाणियूं थी रहो, तव्हां इहो छा थी चओ, तव्हां घर जूं मालिकाणियूं थी रहो, तव्हां मूंसां गॾु रहो। साल चई वरी मूंसां गॾु रही, ॾाढो मज़े मोहबत सां साल गॾु रही। साल गुज़रियो, मुंहिंजे दिलि में थियो त खाधे खूह खुटी वेंदा आहिनि। अॻ में त हुयसि अकेली, हाणे वरी आहिनि भेनरूं। अॻ में बि ॾिनो हो मान, वयूं खाई खपाए, हिन महिल बि ज़ारा ॼणो ख़र्चु वधे थो, जीअं तीअं महांगो आहे, सो बहितर न आहे त मां बि को वापारु कयां त भला ॿ रुपया ईंदा। मां चयो त को ॿेड़ो तयारु करायां, सामान वापार जो खणी बसरे वञां। बसरो तॾहिं मशहूरु शहरु हुयो, बगदाद इराक में ई हिन महिल बसरो आहे। मां सामान सड़ो वरितो, तयारी कयमि। मां भेनरुनि खे चयो त जे तव्हांजी दिलि चवे, तव्हां ते ज़ोर ज़बरदस्ती न आहे, तव्हांजी दिलि चए त हे घरु अथव, तव्हां भले घर में रहो, जेसि ताईं मां मोटी अचां तव्हां घर में रहो, पर जे तव्हांजी दिलि चए त भले तव्हां मूंसां गॾु हलो। मां त हुननि खे पंहिंजो भेनरूं पई सम्झां, को दिलि में का ॻाल्हि कान। हिननि चयो त न दी, असां बि तोसां गॾु हलंदासीं, छो जो तुंहिंजी जुदाई असांखां कोन बर्दाश्त थींदी, हेॾो तूं असां सां हली आ, बसि हिन महिल असांजो बसि ईअं सम्झो त तोखां सवाइ ॿियो केरु कोन्हे, तूं न हूंदी आहे त ईअं सम्झ असांखे बि जाइ खाइण पई। मां चयो थी तव्हांजी मर्ज़ी, हलो त भले हलो। मां ॿिन्ही भेनरुनि खे पाण सां गॾु खयो, जेका मूं वटि बक़ाया मिल्कियत बचे पई उन जा मां 2 हिसा कया। 2 हिसा करे हिकिड़ो हिसो खयुमि पाण सां ऐं ॿियो हिसो वरी लिकाई अमानत करे रखियुमि, छो जो मूंखे इहो हो त वापार आहे, वापार जा कम आहिनि, वञूं बि समुंड रस्ते था, ॿेड़ियुनि जा बि ॿुधंदा आहियूं हादसा,
सो अलाह करे ख़ैर जे अहिड़ी का ॻाल्हि थिए, नुक़सान में वञा हली, मुंहिंजी मूड़ी सॼी वञे हली ऐं ज़िंदगी अञा हुजे त पोइ किथां खाईंदसि। पर जे हूं था बचायल त भला वरी उन मां पंहिंजो वरी नओं सफ़र शुरू करे वेंदा। इहा सोच रखी मां जेका मुंहिंजी मिल्कियत हुई उन मां अधु खयमि, अधु रखियमि अमानत करे लिकाए। हलियासीं, ॿेड़ी हली, ॾींहं राति पे ॿेड़ी हली। इतफ़ाक़ अहिड़ो ॿेड़ी कंहिं ग़लति रुख ते हली पई। जिॾे वञिणो हुयो उहा साइड न, ॿेड़ी ॿी साइड ते हली पई। ॿेड़ी हलाइण वारा जेके हुआ उहे बि ज़ाहिर आहे इंसान आहिनि, का उन्हनि खां भुल थी वई। हेॾो सारो समुंड आहे, ख़बर न पइजी सघी, थोरी हुननि खां भुल थी वई। असांजी ॿेड़ी पे हली, समुंड त वॾो, चङा ॾींहं हलियासीं, ख़बर असांखे न पई त को असां रस्तो भुलिया। उन खां पोइ 10 ॾींहं सुठी सही हवा पे हली, ॿेड़ी असांजी सुकून सां पे हली। मथे चढ़ी ऐं हुननि ॾिठो त माना को शहर वेझो या को ॿेट वेझो या को कीअं, या को ख़तरो त कोन्हे। लही आयो, चई मां तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे, मुबारक हुजे। मां खे ॾिसण में अचे थी शहर वांगुरु ईअं का शइ ॾिसण में अचे थी, पर आहे परे, जीअं न कबूतर पखी थींदो आहे एतिरो ॾिसण में अचे थो, छो जो असां परे आहियूं उन खां। पर मूंखे लॻे थो त शहर आहे, माना आबादी आहे। हिन जो चयो त असांखे बि ॾाढी ख़ुशी थी त हेतिरा ॾींहं सफ़र कयो अथऊं, मस कंहिं शहर जे वेझो पहुता आहियूं। ॿेड़ी हली, अञा पहर खनि मस गुज़रियो हुजे त परे खां असांखे हिकिड़ो शहर पर बाक़ाइदे चमकंदो नज़र आयो, चमकंदो नज़र आयो। असां पुछियोसीं हुन ॿेड़ियुनि वारे खां त ॾे ख़बर हिन शहर जो नालो छा आहे, कहिड़ो शहर आहे जिॾे असां हिन महिल हलूं था पिया। त हुन चयो त ख़ुदा जो कसम आहे त मूंखे ख़बर कान्हे, न मां अॻ में कॾहिं ॾिठो आहे। मुंहिंजी बि ज़िंदगी गुज़री आहे समुंड में, मुंहिंजी बि ज़िंदगी गुज़री आहे समुंड में, पर हीउ शहर मां कॾहिं न ॾिठो। जेको शहर हिन महिल ॾिसिजे थो, इहो शहर मां कॾहिं बि एॾा सफ़र कया अथमि त मुंहिंजे नज़र मां न गुज़रियो। अड़े पोइ कीअं, पोइ हेॾे कीअं आयो, का ख़बर न, क़िस्मत का चिके आई आहे, ख़बर ई न पई असांखे। भला हाणे हीअं कयो, वरी बि भला शहर आहे, ज़ाहिर आहे माण्हू हूंदा, वापार बड़ा थींदा हूंदा। हाणे हीअं कयो, भला पहुता बि आहियूं शहर जे वेझो, हाणे ॿेड़नि खे बीहारियूं था, लंगर हणायूं था, तव्हां वञो शहर में ॾिसो त सामान खपे थो नथो खपे, या का साहंगी शइ मिलेव त वरी वठो, खपाए जे कुझु खपे त खपायो, जे कुझु वठिणो हुजे त वठो। जेकॾहिं ॾिसो त वापारु थिए थो त ॾींहुं ॿ खणी हिते रहूं था, ठीकु आहे। असांखे बि हुयो खपाइणो, भला बसरो ज़रूरी त न आहे, भला जी हिते वापारु असांजो थी थो वञे त भला हिते ई था खपायूं। चई लथासीं कपर ते, हिन खे चयोसीं त तूं पहिरियों शहर वञ, शहर जो वास आहे वठी आहे। ॿेड़ी वारे खे चयोसीं, हे वियो, थोरी देरि खां पोइ मोटी आयो, चई त वञो शहर ते, ऐं रब जी मखलूक त ॾिसो, जेका रब पैदा कई आहे, ॾिसो त तव्हां, ॾिसो त तव्हां रब जी मखलूक त तव्हां ॾिसो, ऐं रब जी नाराज़गी खां तव्हां हुते दुआ घुरिजो। असांखे छा थो चए, बसि तव्हां वञो शहर। असां वियासीं शहर ॾे, जेॾी महिल दरवाज़े ते पहुतमि, शहर जे दरवाज़े ते, त ॾिसां त अलाए केतिरा माण्हू आहिनि, घणा माण्हू हुजनि, हथनि में छुरियूं अथनि,
हथनि में छुरियूं अथनि, दरवाज़े ते बीठा आहे। पहिरियों त डिॼ थियो, थोरो जॾहिं वेझो थियासीं त ॾिसां त चुरनि बि कोन था, निहारनि बि कोन था, न अखि छिंभनि छा। वेझो जो वञा ॾिसां त बराबरि उन ॿेड़ी वारे जी का ॻाल्हि सही हुई। को अलाह जो को कहर हिननि ते नाज़िल थियो हो। सभु इहे जेके माण्हू छुरियूं खणी बीठा, सभु माण्हू पथर जा थियल हुया माण्हू, पर पथर जा थी विया, उते जो उते बीठा। टपियासीं दर, हलियासीं शहर ॾे। जीअं जो शहर में अंदरि वियासीं त अड़े हे छा, बराबरि को ख़ुदा जो को कहर नाज़िल थियल हो, को अज़ाब नाज़िल थियल हो, अलाए छा हो। जेके माण्हू सभु कारा पत्थर जा, घर घाट सभु कारा पत्थर जा। को माण्हू छेणू असांखे साह वारो ॾिसण में ई न आयो। अहिड़ो माहौल हुजे जो ईअं सम्झ असां ते दहशत थी वई। थोरो अॻिते हलियासीं, बाज़ार हुजे, बाज़ार में जो वञूं ॾिसूं त दुकान सौदे सामान सां भरिया पिया। एतिरे क़दुरु जो सोन ऐं चांदी बि जा बि दुकान हुजनि, बाक़ाइदे ईअं भरिया पिया हुजनि। थोरो वरी अॻिते हलियासीं। अब हाणे हर को भला पंहिंजे पंहिंजे मुंहं सां वञे, हेॾो सारो शहर आहे, ॾिसो जंहिंखे जेका शइ वठणी हुजे त उहो वठे, जंहिंखे खपाइणी हुजे त खपाए। हर को हिक ॿिए खां अलॻि थियो। चई त मां थोरो अॻिते वञा ॾिसां त हिकिड़ो किलो आहे, कोट वॾो, वॾो मज़बूत कोट ठहियल हो। मां उन में अंदरि वियसि त वॾो हिकिड़ो महल हुजे उन कोट में। जीअं जो अंदरि वियसि ॾिसां त उते जेके थांव हुजनि सभु सोन चांदीअ जा, थांव सभु सोन चांदीअ जा। ॾिसां त साम्हूं बादशाह वेठो आहे, साम्हूं बादशाह वेठो आहे। ऐं बादशाह सां जे पासे में हुनजा नौकर चाकर, अमीर वज़ीर, उहे बीठा। पर हुननि जो लिबास अहिड़ो हुयो जो अकुल ई दंग थी पियो वञे। मां अॻिते वधी बादशाह वटि पहुतसि। ॾिसां त बादशाह कुर्सी ते वेठो आहे। कुर्सीअ में मोती ऐं हीरा जवाहर लॻल आहिनि कुर्सीअ में। ऐं बादशाह जी जेका पोशाक हुई, पोशाक बि बादशाह जी सोनी। सोनी पोशाक ऐं उन ते बि हीरा जवाहर मोती टाकियल हुजनि, सॼी चमके पई। ऐं बादशाह जे चौधारी जेके 50 ग़ुलाम बीठा, 50, उन्हनि जा लिबास वरी मां ॾिठा सभु रेशम जा, ऐं उन्हनि जे हथनि में उघाड़ियूं तलवारूं। हे छा? थोरो अॻिते वधियसि त बादशाह जो जेको हुरमसरा हो, जेको ज़नानो महल हुयुसि, उन में वियसि। जीअं जो ओॾे वञा ॾिसां त भितियुनि ते रेशमी परदा टंगिया पिया, ऐं उन्हनि ते जेको बर्थ गुलकारी थियल आहे उहा सोनहरी थियल आहे। मां ॾिठो त राणी सुती पई, राणी सुती पई, ऐं उन जी पोशाक में बि मोती लॻल आहे। उन जे मथे ते हिकिड़ो ताज हो, ताज में बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हीरा लॻल आहे। ॻिचीअ में हार पातल हुजेसि वॾो। हुन जे कपिड़नि ऐं गहनि में को फ़र्क़ु ई न हो। पर
हुयो त अलाए छा, पोइ अलाए ख़ुदा जो को कहर हुन या को जादू वग़ैरह हुयो, माना उहा बि ईअं सम्झ त कारी पथर लॻी पई। माना जेके ॾिसां भई इहो बादशाह नौकर चाकर, पर एॾा अमीर जो पोशाकूं बि सोनियूं, महल ॾिठमि, इहे सभु शयूं ॾिठमि, पर माना इहे सभु कारा पथर। थोरो अॻिते वियसि, हिकिड़ो दर खुलियल ॾिठुमि, वियसि उन में, उते वञा त जीअं दर अंदरि टपियसि त हिकिड़ो उन में अंदरि वरी मूंखे महल ॾिसण में आयो, जेको 7 माड़ हो, सॼो संगे मरमर सां ठहियल हुजे ऐं फर्श सोनहरी हो। उते मां हिकिड़ो तख़्त ॾिठो जेको सनूबर जी काठीअ जो ठहियल हो, उन में बि मोती हीरा ऐं ज़मरद जा 2 ॾाड़ूं हुया, पर उन्हनि में माना हीरा ऐं जवाहर, ॾाड़ूअ में कण थींदी आहे, माना उन में हीरा ऐं जवाहर, उहे 2 ॾाड़ूं उन में टंगियल हुजनि। उन जे मथां हिकिड़ो छाजो हुजे, छाजो हो, उन छाजे खे परदो ॾिनल हो, पर उन परदे ते बि मोती टाकियल आहे। मां ॾिठो त उहो जेको छाजो हो न, उन छाजे खां रोशनी पई अचे। मां थोरो मथे थी उते ॾिठो, ॾिसां त छाजे जे विच में हिकु नंढड़ी कुर्सी आहे, उन कुर्सीअ ते जीअं न बतक जा बेदा थींदा आहिनि, बतक जो बेदो आम कुकड़ खां वॾो थींदो आहे, बतक जे बेदे जहिड़ो हिकिड़ो हीरो पियो आहे नंढड़ी कुर्सी ते, बाक़ाइदे हो रोशन आहे, ॿरे थो पियो ॼण, ऐं 4 पासा रोशनी उन जी आहे, जेका मां पई चवां त रोशनी जी अचे न, उहा रोशनी उन जी। ऐं तख़्त जे मथां तरह तरह जा रेशम विछायल हुजनि, जंहिंखे ॾिस त माना ईअं सम्झ इंसान जो अकुलु दंग थी वञे। मां जॾहिं जो हे ॾिठो मूंखे ॾाढो अजब लॻो। वरी ॾिसां त मेणबतियूं ॿरनि थियूं पयूं, मेणबतियूं जो ॿरनि पयूं त सोचियुमि त न थी सघे थो त हिते को न को माण्हू हुजे, मेणबतियूं जो पई ॿरनि, ज़ाहिर इहे कंहिं माण्हू ॿारियूं हूंदियूं न, मेणबतियूं साल त कोन ॿरंदियूं न। हिते मूंखे थियो त पक थी सघे थो त को माण्हू हुजे, इहो सोचे मां थोरो अॻिते हलियसि त हिकिड़ो ॿियो कमिरो हुजे, मां वरी उन ॿिए कमरे में टपियसि, उन कमरे में हेॾे होॾे जाचण लॻसि, पर मां जो हेॾो सॼो रंग ॾिसी आई हुअसि सॼो, त माना हैरान हुजां, परेशान हुजां, अकुलु कमु कोन पियो करे त हे छा सबबु आहे, हिननि सां हे छा थियो आहे। ईअं सम्झ ॼण मूंखां पंहिंजो पाण ई विसारजी वियो। सोचींदे माना उते मूंखे उन कमरे में राति थी वई, कमरे में मूंखे राति थी वई त पाण संभालियुमि, मां चयो हाणे ॿाहिरि निकिरां, वञा मोटां। हाणे जो मां निकिरण जो इरादो कयो त मूंखे ॿाहिरि जो रस्तो न मिलियो, वरी मां उन छाजे ते मोटी आयुसि जिथे मेणबती ॿरे पई, ऐं तख़्त ते वेही कंबल पियो हो, मां कंबल पाण ते वेढ़ियो, ऐं उते बसि ॿियो हाणे छा कयां, क़ुरान शरीफ़ जूं 2 सूरतूं यादि हुयूं, उहे मां उते पढ़णु लॻसि। चवां पई त सुम्हां, पर मूंखे निंड बि न पई अचे, तबियत में माना ईअं सम्झ बेचैनी हुजे, सम्झां पई त आधी राति थी वई, आधी राति थी त मूंखे कन ते ईअं हल्कड़ो आवाज़ आयो, थोरो जो कनायां त मूंखे आवाज़ आयो त को माण्हू आहे क़ुरान शरीफ़ पियो थो पढ़े, आहे माण्हू ऐं पढ़े बि क़ुरान शरीफ़ थो, मूंखे आवाज़ आयो, मां जो ॿुधो
त सोचियुमि त क़ुर आहे त ज़ाहिर आहे इहो न जादू हूंदो, न इहो शैतान हूंदो, पक इहो को इंसानु हूंदो, को मलाइको हूंदो, पर को नेक रूह हूंदो। हिते ॼण थोरी ख़ुशि थियसि। जिॾां आवाज़ पियो अचे ओॾे हलणु लॻसि। थोरो अॻियां हलां त हिकिड़ी कोठड़ी हुजे, कमिरो हुजे, उते अची पहुतसि। उनजो दर बंदि लॻो पियो। आवाज़ उतां पियो अचे। मां हीअं थोरो ज़ोर ॾिनोमांसि त दर खुली वियो। दर जो खुलियो त ॾिसां त मस्जिद आहे। माना उहो कमिरो मस्जिद वांगुरु ठहियल हो, जीअं महिराब थींदो आहे, माना ख़बर पई त मस्जिद। महिराब जो ॾिठो मस्जिद में त सम्झमि, उन कमरे में त सम्झमि त मस्जिद आहे। ऐं जाड़नि में नंढड़ा नंढड़ा ॾिया पिया आहिनि जेके ॿरनि था पिया, ऐं मेणबतियूं आहिनि, मेणबतियूं बि ॿरनि थियूं पयूं। अञा जो हेॾे होॾे ॾिसां त हिकिड़ो हसीन नौजवान वेठो आहे। साम्हूं रहल ते क़ुर शरीफ़ पियो अथसि, उहो पियो थो पढ़े, जेको मूंखे आवाज़ आहे। चई हिनखे जो मां क़ुर शरीफ़ पढ़ंदे ॾिठो त सोचियुमि त सॼो ॾींहुं अॼु शहर में हली आहे, शहर में हिकिड़ो साह वारो मां न ॾिठो। जेके ॾिठमि सभु सड़ियल कारा पत्थर लॻा पिया। बादशाह जे महल में आयसि, बाज़ार में आयसि, दुकान खुलियल पर माण्हू पत्थर लॻा पिया। बादशाह जे महल में आयसि, बादशाह खे सोना कपिड़ा, पर बादशाह कारो पत्थर जो, बादशाह जा नौकर कारे पत्थर जा। आयसि राणी ॾिठमि, ताज सोनो पातो पियो अथसि, राणी कारे पत्थर जी। को माण्हू मूंखे सॼे शहर में न मिलियो। हे ई हिकिड़ो माण्हू आहे जेको शहर में अकेलो आहे, त इहो बचो कीअं? सुबुह खां वठी हली आहियां त मूंखे सॼे शहर में को माण्हू कोन मिलियो। हिन महिल हे हिकिड़ो माण्हू, ऐं ॾिसां थी अखियुनि अॻियां त क़ुर शरीफ़ पियो थो पढ़े, माना जहिड़ो आहे, सही सलामत आहे। त हे इन सभिनी शहर वारनि में सभु शहर वारा ख़तमु थी विया, हीउ अकेलो कीअं हिते बचियो? मस्जिद हुई, पढ़े पियो क़ुर शरीफ़, चई कोन थियो। मां अंदरि टपियसि, अंदरि वियसि, हू पढ़े पियो, मां सलाम कयो। मां जो सलाम कयो, मां सलाम जो आवाज़ चयुसि त हुन कंधु मथे खयो, कंधु मथे खणी मूं ॾे ॾिठई, मूं ॾे ॾिसी ऐं मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो। मां चयोमांसि तूं छा थो पढ़ी? सम्झां पई त क़ुर शरीफ़ त पढ़े थो पियो। मां चयो तूं छा थो पियो पढ़ी? चई त क़ुर शरीफ़ थो पढ़ां। मां चयोमांसि मां तोखे इन ख़ुदा जे इन किताब जो कसम ॾेई थी तोखे चवां जेको तूं पढ़ींदो पियो, त मूंखे पंहिंजे सुवाल जो जवाबु ॾे। मां जो ईअं चयोमांसि त हिन वरी कंधु खणी मूं ॾे ॾिठो, ॾिठई ईअं मुस्कुराइण लॻो। मुस्कुराए मूंखे चई त छोकिरी, पहिरियों त तूं मूंखे हिन घर में अचण जो सबबु ॿुधाए, छो आई आहीं तूं हिन घर में? पोइ मां तोखे पंहिंजो ऐं हिन शहर वारनि जो जेको तूं पुछण जी मूंखां चाहीं न, मां सम्झां थो तुंहिंजो सुवालु कहिड़ो आहे, त मां तोखे हिनजो ॿुधायां। मां हिनखे पंहिंजो किसो ॿुधायो त कीअं मां वापार जे सांगे निकिती हुअसि, वञा पई बसरे, रस्तो भुलिजी पियसि, हिन शहर वेटि पहुतासीं, वापार जे सांगे सां शहर में आयसि, हे ॾिठमि, पोइ घुमंदी घुमंदी नेठि हिन महल में आई। हिन ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधई त हिनखे बि अजब आयो त वाह जो तुंहिंजो अजीब सफ़र आहे, निकितीअ केॾे, पहुती कीअं? मां चयोमांसि हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न, हाणे मूंखे तूं पंहिंजो ऐं हिन शहर जो अहवालु ॿुधाए त हिन शहर सां हीअ छा हालत आहे, हिन माण्हुनि सां हीअ छा हालत आहे, ऐं तूं जो हिते अकेलो वेठो आहे हिन सॼे शहर में, त तूं बचियो कीअं? मूंखे चई त अदी मुंहिंजी भेण थोरो तरस। ईअं चई हिन छा कयो जो क़ुर शरीफ़ बंदि कई।
क़ुरान शरीफ़ बंदि करे उनखे मथां हिकिड़ो ईअं रेशमी पोश हुजेसि, उन में क़ुरान शरीफ़ खे बंदि करे ऐं उथी मथे रखे मूंखे चई अदी हाणे तूं हिते वेह। मां जो हाणे हिन जे साम्हूं वेठसि, पहिरियों त चई त मां बीठी हुअसि, हे वेठो पियो क़ुरान शरीफ़ पढ़े, हीअं खणी कंधु खणी पियो मूं ॾे निहारे, चई हाणे जो मां हिन जे आम्हूं साम्हूं वेठसि त मां ॾिठो त भेणा छा त रब हिन खे बि ठाहियो आहे, केॾो त सुहिणो आहे। मां पंहिंजी उमिरि में अहिड़ो न ॾिठो। ऐं चई मां न शादी बि कान कई, मुंहिंजी भेनरुनि शादी कई, 2 दफ़ा शादी कई, 2 दफ़ा धोखो खाई आई मुंहिंजियूं भेनरूं। मां न शादी बि न कई, हुयसि बि ॿिन्ही खां नंढी, पर हिन खे जो ॾिठुमि त ॼण मूंखे बि ईअं दिलि में थियो। मां चयोमांसि मूंखे पंहिंजे सुवाल जो त पहिरियों जवाबु ॾे। हिन चयो हा, ॿुधंदी? हा मां ॿुधंदी। हे पाण वेह त तोखे मां कन ॾेई ॿुध त तोखे मां पंहिंजो ऐं हिन शहर जो सॼो हाल अहिवाल ॿुधायां। हाणे छा हुयो, कहिड़ो हिन हाल अहिवाल ॿुधायसि, उहो इनशा अल्लाह सुभाणे।